चपन ते आयो चयोसी जेको चपन ते आयो तरीअ ते पंहिंजी सिसी नचाए सिरी लिकाइण गिची बचण असां सो पढ़ियो निसाब कोन्हे असां सो पढ़ियो निसाब कोन्हे। स्टेज ते वेठल मामा ज़ियाउद्दीन शेख साहब कादर ॾिनो साहब ऐं अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान मोहतरम मिठा खान लाशारी साहब ऐं हिन पिंडाल में वेठल नौजवानो ऐं हिन साकरे शहर जा शहरियो जीए सिंध जीए लतीफ़। मूंखे अॼु ॾाढी ख़ुशी आहे त हिन साकरे जे शहर में तव्हां ऐं असां हुन साहिली पट्टी जा रहाकू आहियूं जंहिं दुनिया जे अंदरि जिते का साहिली पट्टी हूंदी आहे तव्हां वञी ॾिसो ऐं उन्हनि मुल्कनि में घुमो उहे माण्हू ख़ुशहाल हूंदा आहिनि पर पाण बदनसीब चऊं या ॿियो को लफ़्ज़ चऊं जेके केकी बंदर जी रिथा जे मथां वेठल हुजूं जेके साहिली पट्टी जे मथां वेठल हुजूं ऐं उहे माण्हू बुखो न उन्हनि मरंदा हुजनि उन जे बावजूद तव्हां मामा ज़िया सां शाम मल्हाई आहे ऐं तव्हांखे सलाम थो करियां। साकरे शहर जा शहरियो आऊं त मामा ज़िया खां एतिरो वाक़िफ़ न आहियां पर आऊं तव्हांखे सलाम ज़रूरु कंदुसि। लाज़मी आहे तव्हां हिन शख़्स में कुझु ॾिठो आहे तंहिंजे करे हेतिरा माण्हू गॾु थिया आहियो। इहा सुठी रीत ऐं रस्म आहे त के माण्हू घणा नतीजा न ॾेई सघनि पर थोरे ई नतीजे बावजूद पाण सभई माण्हू गॾु थी 2016 खे अलविदा करे ऐं 2017 खे यादि करे हुनखे वेलकम करण जे लाइ हिते गॾु थिया हुजूं ऐं उन महफ़िल में हिन साकरे शहर जो हिकिड़ो ग़रीब माण्हू मामा ज़िया शेख सां उन नए साल खे अलविदा करे ऐं नए साल अचण जे लाइ वेलकम करियूं इहे तव्हांजे जस लहण जी ॻाल्हि हुजे पर रुगो जस इहो न हुजणु खपे कंहिं माण्हू खे यादि करणु त ज़बरदस्त आहे पर अचो पाण यादि उन्हनि खे बि करियूं जेके असांजा हितां जा वसीला आहिनि उहे असांखां फुरिया पिया वञनि उन्हनि ते बि असीं माठ न वियूं उन्हनि जे लाइ बि कॉन्फ्रेंस करे उन्हनि खां पंहिंजो हक़ छिनी वठूं। छो तव्हां हिन पट्टी में हलंदो रहंदो आहियां मूंखे ख़बर आहे हितां जे माण्हुनि जो घणो गुज़र सफ़र ज़मीनुनि ते आहे पर तव्हां खां ईमानदारी थो पुछां तव्हां जॾहिं कंहिं दुकान तां वेंदा ज़रे जिन्सूं वठण जे लाइ त उते तव्हांखे रेट करण जी इजाज़त न हूंदी उते उन माण्हू जी इजाज़त हूंदी जेका बोरी या को ॿिज हू पंहिंजी मर्ज़ी सां लॻाए तव्हांखे ॾींदो पर हितां जो माण्हू हितां जो ज़मीनदार ईअं कंगाल थी थो वञे हू पंहिंजे माल जो रेट बि नथो करे सघे उहो उन्हनि दलालनि ऐं उन्हनि हुक्मरान लाइ मोकिले थो छॾे उन्हनि जी मर्ज़ी आहे जहिड़ो बि रेट ॾियनि छा बि कनि पोइ नतीजो उन मां छा थो थिए ही पाण सम्झूं था त ही जेको रेट नथो थिए इहो असांजो नसीब ऐं कुदरत आहे पर आउं तव्हांखे अॼु हिन स्टेज तां ॿुधाइण थो चाहियां उहो पंहिंजो नसीब न आहे पर हिननि हुक्मराननि जे तरफ़ां हिननि जेके मथे वेठा आहिनि उन्हनि जी इहा साज़िश आहे त हितां जे माण्हुनि खे कंगाल करे रेट जिन्सुनि जा रेट न ॾेई हिननि खे ॿुधायूं त हितां ज़मीन तव्हां विकिणो विकिणी माण्हू ही लॾे वञनि जीअं असीं हिते बहरिया टाउन जे नाले में ज़ुल्फकार आबाद जे नाले में हिकिड़ो वॾो शहर अॼु हिननि माण्हुनि खे किताब हितां करे कढी छॾियूं उनजी मालिकी असीं कढियूं। पाण माण्हू जेके हिते सभु गॾु थिया आहियूं उन्हनि खे ख़बर हूंदी जॾहिं थर में कोयलो निकितो हुयो तॾहिं पाण ख़ुशियूं पिया मल्हायूंसीं थर जे माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील थींदी ऐं उहो कोयलो सिंध जी तब्दील करे छॾींदो। पोइ हाणे तव्हां अख़बारूं पढ़ियूं आहिनि हाणे तव्हां मीडिया ॿुधी आहे उन में उहो फ़ैसिलो थो थिए त उतां जा जेके रहाकू माण्हू आहिनि उन्हनि खां उते उतारे कढी उन्हनि जा शहर तबाह करे उते ज़हरीलो डैम ठाहे पियो वञे त जीअं माण्हू थरे ई अॻे पाणी जे लप जे लाइ सिकनि पिया त उहे माण्हू उते बुखूं न हुजनि उनजा जानवर मरी वञनि इहा बि असांजा हुकुमरान असांखे उन कोयले जे उन मक़ामी माण्हुनि खे तरक़ी पिया ॾियनि। तव्हां ऐं असांजे लाइ जेको केकी बंदर खां वेंदे हिकिड़ो साहिली पट्टी ते ज़ुल्फकाराबाद ठाहियो पियो वञे उहो बि इहो ई आहे नालो खणी केॾो बि भलो हुजे छो न शहीदनि जा नाला रखो पर तव्हांखे सिंध मुतालबो थी करे त इहो ज़ुल्फकाराबाद अहिड़ो ई तव्हां ॾींदा जहिड़ो थरनि खे कोयले में तव्हां हक़ ॾिनो तव्हां बहरिया टाउन अहिड़ो ई ॾींदा जीअं तव्हां थर जे माण्हुनि खे ललकार पिया करियो।
साकरे जा शहरियो पंहिंजे मसइलनि सां गॾु उथी बीहो, मामा खे ज़रूर यादि करियो, मामा जहिड़ी ॿियूं शख़्सियतूं हुजनि उन्हनि खे ज़रूर यादि करियो, पर ख़ुदा रा पंहिंजे वतन ऐं धरती ऐं क़ौम जे लाइ कुझु करियो। पंहिंजे वतन ऐं क़ौम जे लाइ रुगो इहो न आहे त कंहिंसां नारो हणी के पार्टी सां बीहो, भली पार्टियूं तव्हांजूं कहिड़ियूं बि हुजनि, तव्हांजा नज़रा कहिड़ा बि हुजनि, पर मुस्तक़बिल आहे हिन धरती ऐं हिन साहिली पटी खे बचाइण। तव्हां मां इहा उमेद थो रखां 2016 वञे थो, कहिड़ा बि वेदन थिया छाप थियो, पर वरी बि असीं थोरो उमेद उहा नज़र रखूं था 2017 में, पर उहा तव्हांजे मथां आहे त 2017 खे असीं कीअं करे था मल्हायूं। 2017 खे विझकी पीअंदे मल्हायूं था, या ॿारनि जी तइलीम तबाह करे मल्हायूं था, या के वॾेरे खे हथ ॿधंदे झुकंदे झुकंदे से मल्हायूं था, या पंहिंजो घाट ऊचो करे उन्हनि हुकुमरान खे नज़रुनि में विझी चऊं था हीअ पटी असांजी आहे, हीअ इलाइक़ो असांजो आहे, हीअ गली असांजी आहे। जेकॾहिं को बि वॾेरो को बि चूंडियल नुमाइंदो पंहिंजे साकरे शहर जी गली नथो ठाराए त हुन सां अखियूं अखियूं विझी मिलंदासीं। को माण्हू गटर नाली नथो ठाराए, को माण्हू ग़रीब यतीमनि जा पैसा खाए थो, उन सां अखियूं अखियूं मिलाईंदासीं। जेको माण्हू वतन ऐं क़ौम जे लाइ छुरो बणिजे थो, असां सां गॾु बीहण जे बजाए दुश्मन सां बीहे थो, असीं हुनखे बि ललकार कंदासीं त हीअ वतन आहे, हीअ सिंध आहे। सिंध में हज़ारे माण्हू विढ़ंदे विढ़ंदे मरी था वञनि, पर पंहिंजी हार नथा मञनि। अचो हिन साहिल इलाइक़े में जॾहिं हिकु अरब साम्राज्य जे तरफ़ां हिकु यलगार थी हुई, तॾहिं के हुकुमरान ऐं तव्हां ऐं असांजे हिकु ज़बरदस्त माण्हू वेड़ कई हुई उन अरब जे ख़िलाफ़। तारीख़ लिखे थी जॾहिं राजा दायर पंहिंजे अच्छे हाथी ते चढ़ी करे दो शाखी तलवार खणी उन अरब साम्राज्य खे जॾहिं ललकार करे थो त उन अरब साम्राज्य जूं टंगूं ॾकनि थियूं लॻनि। तव्हां बि उन खिते जा आहियो, उन पटी जा आहियो, उन देबल बंदर जा आहियो। तव्हां बि अचो त उहा ललकार बणिजो हिननि दुश्मन जे लाइ, ऐं तव्हां खां मोकिलाईंदे आख़िर में हीअ चवंदुसि त उथो, तव्हांखे हीअं चवंदुसि त बंदूक बम ख़ुदि बंदि तूं, बंदूक बम ख़ुदि बंदि तूं, थी तो अटैक ऐं गन तूं, तुंहिंजा गई फौलाद हद तिन में भरे बारूंद छॾ, वेरीअ ते अहिड़ो वार थिए धक सां टुकड़ा चार थिए, माड़ियुनि अंदरि कड़काट थिए, भूए अंदरि बड़काट थिए, जॻह खे जताईंदा हलो, झंडा खणो, नारा हणो, विढ़ंदा हलो, रुड़ंदा हलो, जीअं सिंध।